अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि करण वारा आहियूं अब्बास को लोडाणो, जंहिंजो हिकु नओं ड्रामो PTV होम ते तमामु जल्द अचण वारो आहे, जंहिंजी रिकॉर्डिंग कंप्लीट थी चुकी आहे, जेको तमामु जल्द तव्हांखे PTV होम ते नशर थींदे नज़र ईंदो, जेको हिकु उर्दू ड्रामो हूंदो। हिन में ॿिया बि केतिरा ई हिन खां गॾु सिंधी अदाकार हूंदा, जंहिंमें मंज़ूर मुराद, उन खां अलावा शेब अबड़ो, अब्बास को लोडाणो, मीर मोहम्मद लाको, जेको PTV ड्रामे में तमामु जल्द हिन जी रिकॉर्डिंग कया तव्हां फोटो पिक्चर ॾिसी सघो था। त हिन खे अधु कंप्लीट कयो वियो आहे, बाक़ी हिन जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा हिन जी थर में मीरपुर माथेलो हिन इलाइक़नि ॾे थी रही आहे। हिन खे PTV होम ते नशर कयो वेंदो। हिकु हिन जी बहितरीनु कहाणी लिखी वई आहे। हिन महीने में 2 ड्रामा रिलीज़ थींदा, हिकु दर्दनि जो देश जेको सिंधी KTN ते ड्रामो रिलीज़ कयो वेंदो। हिन खां अलावा PTV होम ते जंहिंजो नालो आहे दो घोंट, त द घोंट हिकु बहितरीनु ड्रामो लिखियलु आहे। इहो ई अॼु जी वीडियो।